यूनाइटेड पार्टी के सरबराह सैयद जलाल महमूद शाह सवात मुतासरन की आबादकारी ऐं कारकुननि के क़त्ल खिलाफ सुभाणे सिंध में ऐलानियल हड़ताल के मौके ते दहशतगर्दी जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त हैदराबाद रीजन के थाननि ते फुर थियल गाॾियूं ऐं हथियार जमा कया विया आहिनि जेके हड़ताल दौरान सियासी कारकुननि ते मथां मारण की साज़िश कई वई आहे। हैदराबाद में सिंध यूनाइटेड पार्टी के ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध की आवाम के अपील कई त हू सुभाणे पंहिंजो कारोबार बंद रखी बदीअ जो इज़हार कनि। सैयद जलाल महमूद शाह चयो त हुकूमत सनद पुरअमन जदोजहद के पुरतशद्दुद बणाइण चाहे थी पर सनद कौमी ऐं जमहूरी पार्टी सिंध जे हक़नि लाइ पंहिंजो आवाज़ बुलंद कंदी रहंदी। हुन चयो त सवात जे मुतासरनि खे वापस मोकिले सरहद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंपूं क़ाइम करे उन्हनि जी मदद कई वेंदी। जलाल महमूद शाह वधीक चयो त सिंध में पश्तो पंजाबी या ॿियूं क़ौमूं जेके मुस्तक़िल रहाइश पज़ीर आहिनि उन्हनि खे हू सिंधी समझंदा पर उन्हनि जो उहो मक़सदु नाहे त सॼी दुनिया लाइ सिंध जा बॉर्डर खोलिया वञनि। उन मौके ते सैयद जलाल महमूद शाह ईंदड़ सियासी लायामल जोड़ण लाइ 9 जून ते हेतरि मंज़िल कराची में सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो हंगामी इजलास पिणु तलब कयो।